बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम मखदूम नहीं मोहम्मद साहब मुझा बुजुर्गो दोस्तों परेयालुء रहवासी अस्सलाम वालेकुम। हमारी मेहरबानी मखदूम साहब हितां जे माण्हुनि जी महिरबानी हमेशह असां सां साथ ॾिनो अथऊं। अॻे त हीउ इलाइक़ो ॿिए सभु मूंसां गॾु आहे त हुन में परेयालुء पंहिंजो पाण मल्हाईंदो ऐं हमेशह असां सां ताउन कयो। पार्टी सां बि मूंसां दाती बि हिननि जूं महिरबानियूं रहियूं आहिनि। ऐं मखदूम साहब जी पढ़ंदो आहियां मां, ईअं न त को लिखी छॾींदो उहे किताब पढ़ंदा आहिनि ऐं उन मां काफ़ी रोशनी ईंदी आहे किताबनि मां। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, हिन दोस्तनि खे बि परेयालुء जे साथियुनि खे। परेयालुء मशहूरु आहे मखदूम साहब जे करे ऐं इंशाअल्लाह रहंदी। हिते जा बि परेयालुء जा बि इलाही मसइला आहिनि ऐं असांजा कुझु दोस्त मिलंदा आहिनि पर उहो पोइ वरी उन मसइलनि जी नथा कनि, न त हिते जेके घुरिजूं आहिनि उहे काफ़ी आहिनि ज़रूरी। हुन ते बि महिरबानी कॾहिं अची वरी तव्हां सां रोज़ आराम कंदासीं, ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं जेको हुकुम हूंदो हितां जो शहर जे लिहाज़ उहो बि आम शहर आहे त कई हस्तियूं मखदूम साहब जे करे हिते पैदा थियूं आहिनि, उन्हनि जूं ख़िदमतूं आहिनि हितां जे लाइ। पर ख़िदमत त मखदूम साहब जी आहे। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। मां वधीक तव्हांजो टाइम न वठंदुसि। बाक़ी इंसान चवंदा आहिनि त साईं कमु प्यारो आहे, चम प्यारो कोन्हे। भली कहिड़ो बि नालो हुजे, कमु न कंदो त पोइ समझ कुझु न आहे। तमन्नाऊं पूरियूं कनि ऐं मखदूम साहब जो मां थोराइतो आहियां न, महिरबानी कई अॼु मूंखे मौक़ो ॾिनई हिते सलाम करण जो। अस्सलाम वालेकुम। जी मखदूम साहब।